आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि उॾियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठनि फ़नकारनि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणी मौजूदु आहियूं, पर लाड़काणी में जेके महिमान आया आहिनि उहे जेकमाबाद खां आया आहिनि ऐं तमामु प्यारा सिंध जा तमामु सुहिणा फ़नकार आहिनि ऐं हुननि जॾहिं बि ॻायो आहे त सिंध जे माण्हुनि खे झुमाए छॾियो आहे। थोरे अरसे में उन्हनि खे अलाह पाक वॾी कामयाबी ॾिनी आहे। हुन जो कलाम जेको पहिरियों तमामु घणो मशहूरु रहियो आहे, जेको अॼुकल्ह रेडियो, टेलीविज़न ऐं चौराहे चौंकनि ते हर जॻह ते हले पियो, दौलत दमामनि सां ईंदासीं, चाचनि मामनि सां ईंदासीं। असांजे सिंध जा तमामु सुहिणा फ़नकार कामरान जमाली ऐं इमरान जमाली। अचो त असां पंहिंजे सुठनि फ़नकारनि सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। इमरान ऐं कामरान, तव्हां ॿई जेको आहे सिंध में हिकिड़ी नई हिकिड़ी शइ ॾिनी आहे। पहिरियां त असां सिंधी माण्हू जेके आहिनि त शादीअ जे राति ते या शादीअ जे ॾींहंनि में मामनि चाचनि खे परचाइण पूरा हूंदा हुआसीं। वरी तव्हां ॾिनो आहे त दुल्हन दमामनि सां, चाचनि मामनि सां गॾु ईंदासीं। नओं हिकिड़ो ट्रेंड तव्हां ॾिनो आहे। अंदाज़ हुयो त असांजो हीउ कलाम एॾो मशहूरु थींदो? बसि इहो ख़बर हुजे हा त पोइ हर को माण्हू इहो करे हा, पर शुक्र आहे अलहमदिल्ला गानो मशहूरु थियो, मालिक जा करम आहिनि। अच्छा, तव्हांखे कॾहिं फ़ोन आई आहे त कॾहिं नालो न खणे तव्हां चवंदो आहे उहे आहियो तव्हां फ़नकार जेके दुल्हन दमामनि वारा या चाचनि मामनि वारा? कॾहिं अहिड़ी ॻाल्हि आई आहे? बिल्कुलु, घणा ईअं ई चवंदा आहिनि, दुल्हन दमामनि वारा फ़नकार। वरी पोइ बाद में चवंदा हुआ इमरान जमाली, कामरान जमाली। कामरान, तव्हां असांखे ॿुधाईंदा त तव्हांखे कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आई आहे? तव्हां कॾहिं चओ त मामनि चाचनि वारा या दुल्हन दमामनि वारा? जी हा, बिल्कुलु खोड़ेला काला ईंदा आहिनि, उहे असांखे चवंदा आहिनि तव्हां दुल्हन दमामनि वारा ॻाल्हायो था। जी हा, असां चवंदा आहियूं असां उहे ई ॻाल्हायूं था। पोइ वरी असां पंहिंजो नालो ॿुधाईंदा आहियूं, उनखे नालो बि ख़बर हूंदो आहे, पोइ गानो मशहूरु आहे त वरी इन जे खां वरी ईअं चवंदा आहिनि। माशाअल्लाह। आख़िर में तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे कहिड़ो मैसेज ॾींदव? तव्हां जेके तव्हां सां प्यार था कनि, तव्हां सां जेके मोहबत था कनि, उन लाइ तव्हां कहिड़ो आख़िर में पैगाम रखंदव? असां दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो असां ग़रीबनि जा गाना ॿुधनि था। मौला सभु खे ख़ुशि रखंदो। जेके असांखे ॾिसनि था, ॿुधनि था, उन्हनि जा लख थोरा, मौला सभु खे आबाद कंदो। महिरबानी। ओ तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामन सां ईंदासीं ओली, तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामन सां, ढोल तमामन सां, चाचन मामन सां ईंदासीं, ढोल तमामन सां, चाचन मामन सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामन सां, तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामन सां ईंदासीं। सवें बसियूं लारियूं करे वेन भी को कारियूं भरे, सवें बसियूं लारियूं करे, सवें बसियूं लारियूं करे वेन भी को कारियूं भरे, सवें बसियूं लारियूं वेन भी को कारियूं भरे। तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामनि सां ईंदासीं, तोखे वठण मुंहिंजा प्यारा ढोल तमामनि सां ईंदासीं। जाफरी सफ़र जल्दी हाणे, मौला ॾींहं उहे आणे, जाफरी सफ़र जल्दी हाणे, जाफरी सफ़र जल्दी हाणे, मौला ॾींहं उहे आणे, जाफरी सफ़र जल्दी हाणे, मौला ॾींहं उहे आणे। तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामनि सां, तोखे वठण मुंहिंजा प्यारा ढोल तमामनि सां, ढोल तमामनि सां, चाचन मामनि सां ईंदासीं, ढोल तमामनि सां, वॾे धमाकनि सां ईंदासीं। तोखे वठण मुंहिंजा सोना ढोल तमामनि सां, तोखे वठण मुंहिंजा प्यारा ढोल तमामनि सां ईंदासीं। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।